है धोखनि जी, गदारनि जी, फ्रॉड जी, ठगियुनि जी, साज़िशुनि जी, उनजो नालो आहे इंडस रिवर। सिंधु दरिया रुगो ठगियुनि, धोखनि ऐं रुगो फ्रॉडनि जी तारीख़ आहे। सिंधु दरिया जी जर्नी 1945 जो जेको सिंध पंजाब एग्रीमेंट थियो उहो ॿिनि सूबनि जे विच में कोन हो। 1945 जो सिंध पंजाब मुआहिदो उन वक़्तु सूबा हो ई कोन। 1935 जो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट हो, उन खां पोइ 41 ताईं वफ़ाक़ी हुकूमत ठही कान। 48, 49 में वञी लेजिस्लेटिव असेंबलीज़ जी चूंड थी। उन खां 45 में जेका एग्रीमेंट थी सा ॿिनि ख़ुदि मुख़्तियार रियासतुनि जे विच में हुई। इहो सम्झणु खपे, सिंध ऐं पंजाब। उन खां पोइ विरांङो थी वियो, पंजाब ॿिनि हिसनि में विराइजी वियो, ईस्ट पंजाब ऐं वेस्ट पंजाब। रेड क्लिफ अवार्ड में पंजाब जी जेका डिवीजन थी, उन डिवीजन में पंजाब जा जेके वाटर हेड्स हुआ गुरदासपुर में से हलिया विया ईस्टर्न पंजाब। कंट्रोल सॼो भारती पंजाब वटि हलियो वियो। हिन पंजाब वटि कंट्रोल कोन हो। इन पंजाब खे उन पाणीअ जो हिसो ॾियारण लाइ 1945 जे अकॉर्ड खे छॾे 1960 में इंडस वाटर ट्रीटी कई वई। उहो थियणु खपंदो हो, उन वाटर ट्रीटी में अहम स्टेक होल्डर हुअणु खपंदो हो सिंध, जंहिंसां पंजाब जी एग्रीमेंट थी हुई। उन जे इंस्टेड ऑफ दैट हुननि वफ़ाक़ी हुकूमत वेही इंडिया जी हुकूमत सां ठाह कयो, जंहिंमें सिंध पार्टी कान हुई। सिंध जो हिकिड़ो वज़ीर वेठो अयूब ख़ान वटि, उहो हमेशह इस्तेमालु जीअं थींदो आहे, सिंधी माण्हू थींदो आहे, इस्तेमालु थियण जी ॻाल्हि थी आहे त देखा जो तीर खा के कमी गाह की तरफ अपने ही दोस्तों से मुलाक़ात हो गई। त सिंध जो हिकिड़ो माण्हू वेठो, उन जस्टिफाई कयो ऐं उन मूं चयो न त हिकिड़ी गदारनि जी तारीख़ आहे, उन गदारनि जी तारीख़ में उनखे इंडस वाटर ट्रीटी खे जस्टिफाई करे सिंध ते मुसलत कयो वियो। सॼी ठॻीअ जो ठाह आहे। हीउ जेको 1991 अकॉर्ड आहे, वापडा जा जेके फैक्ट्स ऐं फिगर्स आहिनि, सभु ठॻी आहे, सभु फ्रॉड आहे, कंप्लीट फ्रॉड। ईअं न त थोरी मिक्सचर। मसलन 1991 जो अकॉर्ड आहे, पाणी चयो वञे थो त सिस्टम में वेस्टर्न रिवर्स जो चनाब, झेलम, इंडस, उन्हनि जो पाणी आहे 143 MAF। उहो पाणी आई कोन्हे। पाणी 125 MAF खां बि घटि आहे। फैक्ट्स ऐं फिगर्स में ॾेखारियो वियो आहे 143 MAF मिलियन एकड़ फीट पाणी आई कोन्हे। ॿी फिगर ईस्टर्न रिवर्स मां, रावी, सतलज जे ब्यास मां जेको अचे थो इंडिया मां पाणी 104 MAF आहे। 4 MAF आई कोन्हे। कॾहिं ईंदो आहे, कॾहिं कोन ईंदो आहे। जॾहिं इंडिया साज़िश करे, कंस्पिरेसी करे, जॾहिं पाकिस्तान खे बोड़ हूंदो आहे, पाणी इज़ाफ़ी हूंदो आहे, मोकिले छॾींदो आहे त भले सैलाब अचे, न त उहो पाणी छॾींदा ई कोन। लॉसिस, सिस्टम लॉसिस चवनि था 5 खां 10 आहिनि, उहे 10 खां वधीक आहिनि। 4 MAF 5 MAF कोन्हनि, 10 MAF खां वधीक आहे, 15 MAF आहे, 14 MAF आहे। आउटफ्लो टू सी 4 MAF रखियो हुयो। आउटफ्लो टू सी IUCN इंटरनेशनल यूनियन ऑफ नेचर कंजर्वेशन चए थी त पाणी हुअणु खपे घटि में घटि 20 MAF। इन खे तव्हां सॼे खे जॾहिं एड कंदव त जेको 1991 जो अकॉर्ड आहे, जंहिंमें 117 MAF पाणी ॾियणो आहे सॼे सिस्टम खे, उहो 117 MAF पाणी आई कोन्हे, 90 MAF खां बि घटि आहे। तंहिं करे सॼो फ्रॉड आहे, टोटल फ्रॉड आहे। ऐं उहो टोटल फ्रॉड को हींअर कोन थियो आहे, गुज़िरियल साल हिननि 6 महीननि में। उहो फ्रॉड 1947 खां पोइ कंटिन्यू पियो करे। उहो फ्रॉड अयूब जे दौर में बि हो, उहो इस्कंदर मिर्ज़ा जे दौर में बि हो, उहो नाज़िमुद्दीन जे दौर में बि हो। उहो जॾहिं 1956 जो कॉन्स्टिट्यूशन आयो वियो ऐं पोइ उन ते कब्ज़ो करे वरी उनखे ख़तमु करे अयूब आयो तॾहिं बि हो उहो फ्रॉड। उन खां पोइ जॾहिं याया आयो तॾहिं बि हो, जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो 10 साल वेठो तॾहिं बि हो, वरी जॾहिं ज़िया आयो तॾहिं बि हो फ्रॉड हो, वरी 88 में वरी हुकूमत आई पीपुल्स पार्टी जी तॾहिं बि हो फ्रॉड हो, वरी 90 में नवाज़ शरीफ आयो तॾहिं बि फ्रॉड हो, वरी 93 में पीपुल्स पार्टी आई तॾहिं बि फ्रॉड हो, वरी 96 में नवाज़ शरीफ आयो तॾहिं बि फ्रॉड हो, वरी मुशर्रफ आयो तॾहिं बि फ्रॉड हो, वरी हाणे सूबाई वफ़ाक़ी हुकूमतूं वेठियूं आहिनि तॾहिं बि फ्रॉड आहे। सिंध सां हिकिड़ो मुस्तक़िल बुनियादनि ते जेको इक़्तिदार में आहे सो ठगी थो करे, इक़्तिदार खां ॿाहिरि अची वरी चवे थो त मेरे लाल ज़ोरी थी गई, मैं कुछ आ गई। इहो कंप्लीट हिकिड़ो फ्रॉड पियो हले। हाणे जेका वफ़ाक़ी हुकूमत करे पई
इरसा पई करे इहो फ्रॉड चश्मा खोलण सिंध सां धोखो आहे तव्हां सां पंजनत कयल राल खोलण सिंध सां का दाह ॾिजे न कंहिंखे दाह ॾिजे दाह कंहिंखे ॾिबी आहे दाह ॾिबी आहे पार्लियामेंट खे असेंबलियुनि खे अदालतुनि खे हाणे सिंध में हर को चवे थो तव्हां बेस्ट थिया बेस्ट न थियो फर्स्ट थियो पहिरियां थियो कंहिं ॻाल्हि ते आवाज़ कॾहिं जमुना फासंदी हुजे त पहिरियां थियो जमुना वटि पुॼो जॾहिं को लियारी ते हमिलो थींदो हुजे त पहिरियां थियो जॾहिं इरशाद रांझाणी क़तल थींदो हुजे त पहिरियां थियो ऐं चओ त असीं हड़ताल था कयूं जॾहिं साकिब निसार अची चवे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान तो जो डैम की मुखालफत करेगा उस पे आर्टिकल 6 लगेगा तो पहिरियों माण्हू हुजे जेको उन ॾींहुं जियो ते तलब हुसैन जे प्रोग्राम में अची चवे त साकिब निसार असांखे आर्टिकल 6 जी धमकी न ॾे असीं MRD में असां वरी यूनिटनि में ॾिठो आहे तुंहिंजी हिन धमकी खे रद्द था कयूं पोइ त इलाही माण्हू अची वेंदा आहिनि जॾहिं ताईं ॻाल्हि करे छॾींदो पोइ 100,000 माण्हू तव्हां सां शामिल थी वेंदा पहिरियां माण्हू थियो चैलेंज करणु सिखो सिंध जो माण्हू तव्हां नौजवान वेठा आहियो दाह ॾिजे न दरिया जी का दाह ॾिजे ॻाल्हियूं फर्स्ट क्लास आहिनि हू ग्लेडिएटर वारी दाह हुजे माय नेम इज मैक्सिमस डेसिमस मेरेडियस उहा दाह हुअणु खपे कमांडर ऑफ द नॉर्दर्न आर्मीज and general of the Felix regions and loyal servant to the true king Marcus Aurelius, father to a murdered son and husband to a murdered wife, and I will akhri line I will have my vengeance in this life or the next. इएं सिंधु दरिया जी दाह ॾे ताऊं दरिया आया सिंध जो मानसरोवर खां लद्दाख खां निकिरां थो ही मुंहिंजी जर्नी आहे मुंहिंजूं भेणूं आहिनि डेन्यूब मुंहिंजी भेण आहे मिसिसिपी मुंहिंजी भेण आहे येलो रिवर मुंहिंजी भेण आहे यूफ्रेटिस मुंहिंजी भेण आहे टाइग्रस मुंहिंजी भेण आहे जॉर्डन रिवर जिते इसराइल पाणी बंदि करे वेठो आहे पैलेस्टाइन जो मुंहिंजी भेण आहे दरिया वोल्गा रशिया जी उहे मज़े में आहिनि उहे आज़ाद आहिनि उहे वहनि पियूं वोल्गा वहे पई मिसिसिपी वहे पई अमेज़ोन वहे पियो उन्हनि ते का झल पाल कान्हे गंगा ऐं जमुना ऐं सरस्वती वहनि पियूं हज़ारे सालनि खां वहां पई मुंहिंजा रस्ता डेम ठाहे मूंखे बंदि कयो आहे मूंखे पंहिंजे मारुनि ताईं पहुचणु नथो ॾिनो वञे मुंहिंजा मारू तड़पी मरनि पिया ख़ुदकशियूं पिया कनि सिंध में सवे ख़ुदकशियूं आहिनि ख़ुदकशियूं छा थियनि बुख ते बेवसी ते ज़रात आई कोन्हे रोज़गार आई कोन्हे माण्हू मरनि नंढियूं नंढियूं इको साउंड कोन्हे शादी में माण्हू पाण खे मारे छॾी पसंदि जी शादी कान्हे माण्हू मारे छॾी अलाए छो था मारियो ही नौजवान वेठा आहियो तव्हां कैंपेन नथा हलायो वरी हिन ॻाल्हि खे छॾे कैंपेन छो मारे छा कंदव बाबा इको साउंड थुकणो इको साउंड खे इको साउंड केरु थो पुछे नौकिरी कर नौकिरियूं 1000 मिली वेंदियूं नौकिरी ॿी मिली वेंदी छोकिरो नथो मिले या छोकिरी नथी मिले बाबा छोकिरियुनि खे छॾियो पंहिंजे फील्ड में कॉम्पिटिशन थींदो मेरिट थींदो छोकिरा छोकिरियूं 1000 नौकिरियूं 1000 उन चयो न शायर तो तुम जो बदले हो तो अपना तुम हर जाई तो अपना भी यही तौर सही तू नहीं और सही और नहीं और सही ही छोकिरो छोकिरी न ॿी ही नौकिरी न ॿी ही रोज़गार न ॿियो नवां कम त ही सिंध जो जेको रस्तो बंदि कयो अथव पाणीअ जो इन पाणी दरिया कहिड़ो ममता साईं तव्हां पढ़िया लिखिया माण्हू हुयो सभु पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहियो दरिया ही हो जा जंहिंमें डोड़ू पाए हितां सोणे निकिरे कोॾी कोॾी कॾहिं डोड़ी हुन पासे हली वञे हुतां म्यार कोॾी कोॾी कंदो अचे विच में मिटी पई आहे दरिया इहो हो छा दरिया लतीफ़ साईं वारो दहशत दम दरिया में जित जायूं जानारन न को संधो सीर जो मप न बलाहन दरिंदा दरिया में वाका कयो वरन सॼा ॿेड़ा पार में हलिया हेठि वञनि पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मंझा तिन को जो कहर कुननि में विया कीन वरन उते अणतारुनि मुंहिंजा साहड़ सीर लंघाए सॼा ॿेड़ा ॿार में हलिया वञनि उहो अयाज़ दरिया अंदरि जा दहशत हिकु ॾींहुं क़यामत थी वेंदी तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं या आ चौधारी महराण मतो जंहिंजो न पही जंहिंजो न पतो ही रूह जज़ीरो हैरत जो जंहिं मंझि समायो आहे प्यारा उहो दरिया 12 कुन 32 तड़ तड़ मथे भटूं उथियो आधी राति जो सुहिणी ॾे सटूं छॾियो खीर खटूं लुॾे लहरुनि विच में उहे लहरूं उहो दरिया जिन छोलियूं दरिया हुजे न जेका दहशत ते जबल हुजे न जबल हीअं हुजे माण्हू हीअं ॾिसे कराकुरम के हिमालय के ऐं माउंट एवरेस्ट ऐं केटूरा ॾिसे त हीअं माण्हू जो वात फाटी दरिया इहो थोरी हुजे माण्हू कराची हैदराबाद में बुठी ते चढ़ी टप ॾेई ॿिए पासे लही वञे इहो थोरी जबल आहे जबल त हीअं माण्हू जो हा निकिरी वञे दरिया हीअं हुजे जो माण्हू चए वञ तव्हां पसंदि कंदो की तलाउ में ॿेड़ी में चढ़ी वञी वञिजो त हीअ चवंदो दरिया हुजे लहरूं हीअं हलनि पियूं उन दरिया खे बंदि करे छॾियो उन दरिया खे 100 सालनि खां बंदि पहिरीं इंडिया बंदि करे छॾियो आहे
पोइ इंडस वाटर ट्रीटी में तव्हां ठगी करे उन वक़्त जे हुकुमरान ठगी करे अयूब ठगी करे उहो दरिया उन्हनि खे विकिणी छॾियो ऐं छो त वर्ल्ड बैंक खां अरबे रुपयनि जा फंड्स मिलिया डैम ठाहिण लाइ तरबेला लाइ मंगला लाइ उहे डैम ठाहे असांजी गिचीअ में पाणी उहो इलीगल हुआ सिंध जी कंसेंट खां सवाइ तव्हां चवंदो इलीगल चवण सां छा थियो इलीगल पंहिंजी हिस्ट्री में पंहिंजे राइट्स खे क्लेम कंदो अची चुको आहे हिकिड़ी स्टेज खां पोइ सिंधियुनि लाइ हिननि 2 फार्मूला ठाहिया आहिनि सिंधियुनि खे पंहिंजे गवर्नेंस तां नज़र हटाइण लाइ करप्शन तां नज़र हटाइण लाइ एजुकेशन तां हेल्थ तां नज़र हटाइण लाइ सिंधियुनि जे लाइ 2 हिकिड़ा वॾा थ्रेट ठाहे छॾिया अथनि सिंधियो ऐं तव्हांखे मुखातिब आहियां 2 वॾा थ्रेट ठाहे छॾिया अथनि हिकिड़ो सिंध जो विरांग जेको सिंध हुनखे चवंदा सिंध टोड़ियूं था सिंधी कमकार गवर्नेंसूं स्कूल एजुकेशनूं रेबीज़ हेपेटाइटिस एड्स सभु छॾे वञी लॻंदा सिंध विराइजे थी ॿियो कालाबाग डैम था ठहे इहे 2 जेन्युइन थ्रेट्स बि आहिनि पर इहे सिंधियुनि खे कैमोफ्लेज करे हर वक़्तु उन्हनि खे हिकिड़ी बत्तीअ जे पोयां डोड़ाइण जो फार्मूलो पाए तंहिंजे करे 2 शयूं जेॾीमहिल इहो जेन्युइन थ्रेट हुजे डैम जो ओॾीमहिल सभु हिकु थी बीह रहो जीअं अॻे थी बीह रहियो जेॾीमहिल विरांगनि जो जेन्युइन थ्रेट हुजे थी रहो पर इन जे आड़ में गवर्नेंस तां दस्तबरदार न थियो इन जे आड़ में पंहिंजे बेसिक राइट्स तां पंहिंजे ड्रेनेज तां पंहिंजी सैनिटेशन तां पंहिंजे घिटियुनि में पाणीअ तां दस्तबरदार न थियो तंहिंजे करे आउं तव्हांखे गुज़ारिश करणु चाहियां थो त दरिया जी उहा ओज वराइण जी ज़िमेदारी हुकुमरान ते ठीकु आहे हुकुमरान ते बि हूंदी तव्हां ते असां ते पाण ते तंहिं करे हिन पुछियो मुमताज़ साईं त छा कयो अथव जेको असांजे वस में आहे कयो अथऊं 8 अक्टूबर 2009 खां 22 नवंबर 2009 ताईं 47 ॾींहं कंदकोट खां कराची ताईं पंधु हलिया आहियूं 30 किलोमीटर हिकिड़े ॾींहं में हलिया आहियूं 20 किलोमीटर पंधु कया अथऊं धरणा आया अथऊं बंदि कया अथऊं रस्ता ब्लॉक कया अथऊं ब्रिजिस ब्लॉक कयूं अथऊं जॾहिं सॾु ईंदो आहे तॾहिं असांजो जवाबु त इहो हूंदो आहे त ड्रोह गुॾणो आहे गॾिजी त छो था डिॼो मुंहिंजो नालो लिखो ॿाट खे ॿाट चई पियो थिए को फिको मुंहिंजो नालो लिखो हा जॾहिं जिते देस जे दंग ते जोटनी जोटिजे मूंखे मुंहिंजे क़बर मां बि कोठरी निजो मुंहिंजो नालो लिखो भीड़ आहे वॾी लिस्ट ॾाढी टिकी कंहिं न कंहिं कुंड ते बुखारी मुंहिंजो नालो लिखो असांजो नालो लिखियलु आहे सिंध जे हर कुंड ते हर दंग ते हर घिटीअ में जदोजहद में तव्हांजा बि नाला लिखियल आहिनि सभिनी दोस्तनि जा लिखियल आहिनि हिस्ट्री तय कंदी ईंदड़ दौर तय कंदा त केरु मुसलसिल विढ़नि था केरु वक़्फ़े सां विढ़नि था केरु सॼी हयाती जंग में आहिनि केरु आरज़ी तरह जंग में वरी इक़्तिदार अचे त वरी गुम वरी जंग वरी इक़्तिदार अचे त वरी गुम तंहिंजे करे इहो मिसाल तौरु साइमल्टेनियसली चवणु खपे त हीअ सॼी तबाही हींअर इरसा पई करे ऐं फेडरल गवर्नमेंट में जेकॾहिं PTI वेठी आहे ऐं उहा उन PTI उनखे कंट्रोल थी करे त दे शुड बी मेड रिस्पॉन्सिबल दे शुड बी मेड आंसरेबल PTI जा वज़ीर जवाबु ॾियनि सिंध जे माण्हुनि खे त उन्हनि छा कयो ऐं साॻी तरह सिंध हुकूमत जवाबु ॾिए त अनवर मजीद जे गैस जे प्लांट लाइ त सॼी सिंध में जुलूस कढनि था ऐं चवनि था त गैस ॾियो अनवर मजीद खे नूरियाबाद ते जॾहिं सिंध जो पाणी बंदि थो थिए तॾहिं उहे चवंदा असां ख़त लिखियो ख़त त लिखंदो नूरजान लिखंदी हुई शाहजहान खे कबूतर जे पेर सां ॿधी मोकिलिबो पोइ ख़त पुॼंदो पोइ कांग वञी वेहंदो गेम ऑफ थ्रोन ॾिठी अथव कांग खणी थो अचे कांग ख़त खणी थो अचे पोइ ख़त वरी खोले थो जेको आहे हुनजो बादशाह आहे हुनजो हैंड उहो ख़त खोले थो गेम ऑफ थ्रोन में पढ़े थो कांग वारो ख़त सो ख़त बत भले लिखे ख़त लिखो था पर जीअं अनवर मजीद जे पाणीअ लाइ मरण मारण लाइ तयारु थी सॼे सिंध में जुलूस कढियो जीअं को हमरा गिरफ़्तार थिए थो मरण मारण लाइ निकिरी थी पए सॼी हुकूमत सिंध जी ईअं जेकॾहिं पाणीअ ते निकिरो त पाण सभु गॾिजी ऐं तव्हांखे सॾु थो ॾियां पाणीअ ते सिंध जूं समूरियूं थुरियूं सिंध हुकूमत तव्हीं सभु अचो त पाण वरी ओबावड़े ते हिकिड़ो वॾो धरणो हणूं इरसा जे ख़िलाफ़ पाणीअ जे लाइ सिंध ते चश्मा जहलम लिंक लाइ तौसा पंजनद लाइ सभु जीअं आदमशुमारी ते असांखे पीपल्स पार्टी सॼो क़ाइम अली शाह साहिबु असां आदमशुमारी ते सम्झो त सिंध जो जेन्युइन इशू आहे उते वञी वेठासीं हुकूमत पीपल्स पार्टी जी उन आदमशुमारी जे स्टैंड ते सपोर्ट कयोसीं तंहिंजे करे जीअं नवाज़ शरीफ़ सिंध जो पाणी बंदि कयो उन खां पोइ 10 साल जीअं ज़रदारी साहिब जी हुकूमत हुई नवाज़ शरीफ़ जी हुई ऐं तीअं PTI उहो रोल पई प्ले करे अचो त सिंध जा सभु माण्हू गॾिजी रिगार्डलेस ऑफ पार्टी एफिलिएशन्स रिगार्डलेस ऑफ पर्सनल इंट्रस्ट रिगार्डलेस ऑफ पर्सनल डिसलाइकिंग्स एंड लाइकिंग्स अचो त गॾिजी सिंध जे मसइलनि ते पाणी जे मामले ते मरण जीअण जी जंग कयूं पाणी न आहे त कुझु कोन्हे पाणी न आहे त ही ॿूटा ही फसल ही ज़मीनूं दरिया न हूंदो त समुंड गिड़काए वेंदो पाण गटरनि जा पाणी पिया पींदासीं मंछर मां गटर जो पाणी थो अचे उहो तबाह करे छॾींदो पंहिंजो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो पाणीअ लाइ मैदान ते निकिरो महिरबानी